الله الرحمن الرحيم اللهم صل وسلم وبارك على سيدنا محمد. اللهم اشرح لي صدري ويسر لي امري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. سبحانك لا علم لنا الا ما علمتنا انك انت العليم الحكيم. رب زدني علما نافعا وارزقني فهما كاملا يا فتاح يا عليم يا خبير. ربي يسر ولا تعسر وتمن علي بالخير بك استعين سهل لعبادي كل صغير احمد سيد بركه صلاه يا ربي بالمصطفى باليوم قاسم صلى الله تعالى على حبيبه سيدنا محمد وعلى اله وصحبه. الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم. لقد كان لكم في رسول الله أسوة حسنة لمن كان يرجو الله واليوم الآخر وذكر الله كثيرا. آمنت بالله صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما.
अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दोस्त दारे चार यारन ताबे औलादे अली, मज़हबे हनफिया दारन मिल्लते हजरत खलील, खाक पाए गौसे आज़म ज़ेरे साये हर वली। सल्लिमू या कौम बल सल्लु अला सद्रिल अमीन, मुस्तफ़ा मा जाअ इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ आवाज़ बुलंद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। हमदई सलातो सलाम का बाद में इंतहाई वाजिबुल एहतराम ज़ी कदर उलमाए किराम हुफ़ाज़े इज़ाम ऐ तमाम मुअज़्ज़ज़ मुहतरम मुकर्रम सामीन किराम बिरादरान इस्लाम, तमाम बलारन बुजुर्गन जे सामू अल्लाह पाक जल्ल जलालुहु व मन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद जी सूरतुल अहज़ाब जी हिकड़ी आयत सबूरी तिलावत कई आ, जंहिंजी रोशनी में कुछ मारूज़ात तव्हां जी ख़िदमत में अर्ज़ करण जो इरादो आहे। अल्लाह सी जल्ल शानुहु मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं जेके मोहब्बत जो ॻाल्हियूं ॿुधूं उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। अॼोको ही प्रोग्राम मरहूम मग़फ़ूर हाजी ग़ुलाम मोहम्मद हिमोर जो जे साहबजादन फ़कीर महबूब अली डॉक्टर मौला बख्श बिन गर्जी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद शरीफ जो अज़ीम शान प्रोग्राम मुनाकिद कयो आ। मौका पहिरियां असांजा सीनियर सिकंदरी आलिम मुजाहिद अहले सुन्नत हज़रत अल्लामा व मौलाना साईं मोहम्मद हसन सिकंदरी साहिब दामत बरकातुहुल आलिया बेहतरीन नसीहत आमेज गुफ्तगू फरमाए रहा हा। अल्लाह सी जल्ल शानु खेन सेहत ऐं आफियत अता फरमाए। हाफिज मंठार अली गज्जू सिकंदरी साहिब इन प्रोग्राम जे लाइ राब्तो कयो हो ऐं जमायती प्रोग्राम हज़रत रोज़े दनी रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं ख़ुसूसन पेशी छट वारन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन सिकंदरी आलिमन जी इहा ज़िम्मेदारी लगाई आहे त जमायत में झर झंग वञी
उन्हनि जे अक़ीदे नज़रिए ऐं उन्हनि जे अमल जे एतबार सां उन्हनि जी इस्लाह कई वञे। अल्लाह सी जल्ल शानुहु जी ज़ात बाबरकात जंहिं बाने जे मथां महिरबानी फरमाईंदो आहे त अल्लाह सी उन ई बाने खे पंहिंजे ज़िक्र जी ऐं पंहिंजे महबूब जे ज़िक्र जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो आहे। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम, यानी गुनाह खां बचण जी ताक़त ऐं नेकी करण जी ताक़त सिर्फ़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको अज़मत वारो आहे उन जे तौफ़ीक़ सां ई आहे। कई माण्हू जेके सुता पिया हूंदा, कचहरियुनि में लगा पिया हूंदा, पंहिंजे कमनि कारनि में लगा पिया हूंदा, केतिरा ई माशा अल्लाह नंगर खाई, छो त तव्हां सखी माण्हू आहियो, पहिरीं नंगर कराए छॾींदा आहियो त जमात सगोरी पासो ॾेई के रवानो थी वेंदा आहिनि। पर असुल मक़सद हिननि प्रोग्रामनि जो इहो हूंदो आहे त असां क़ुरान हदीस जी का ॻाल्हि ॿुधूं, उन ते अमल कयूं त जेके प्रोग्राम मुनाक़िद कनि था उन्हनि जो बि मक़सद पूरो थी पवे ऐं अल्लाह सी जल्ल शानुहु असांजे मथां बि पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमाए। नक़ीब साहब तव्हांखे फरमायो त अॻियां जगह काफ़ी ख़ाली आहे ऐं जेकॾहिं तव्हां थोरा थोरा अॻिते ईंदव त पोयां जंहिंजे कने आवाज़ पवंदो को अचे त उनखे सवलाई सां जगह मिली पवे। जेकॾहिं तव्हां थोरा अॻिते ईंदव त तव्हांजी महिरबानी थींदी। महफ़िल जी रौनक बि आहे, महफ़िल जो अदब बि आहे ऐं कुझु ॻाल्हियूं सिखण ऐं सेखारण जे लाइ इहो ज़रूरी आहे त बाह में ताल्लुक़ हुजे, बाह में राब्तो हुजे। मां का ॻाल्हि तव्हां खां पुछा कयां त तव्हां बि वेझड़ा हुजो, ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अचे, मूंखे सम्झाइण में बि सवलाई थी पई। सलात सगोरी के गॾिजी वॾी आवाज़ सां बुलंद आवाज़ सां भेरो जो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह, वसल्लम अलैका या हबीबल्लाह। दोस्तों अजीजों मुसलमान भाइयों, अल्लाह पाक की ज़ात बाबरकात कलामे पाक में इरशाद फरमायो, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसनतुन लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर वज़करल्लाह कसीरा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, लक़द कान लकुम बेशक तव्हांजे लाइ फी रसूलिल्लाह अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात में, उन जी पाक जिंदगी में, हयाती में तव्हांजे लाइ उस्वतुन हसना हिकिड़ो बहितरीन नमूनो आहे, हिकिड़ो बहितरीन तव्हांजे लाइ अमली ऐं प्रैक्टिकली तरीक़ो, हिकिड़ी ज़िंदगी, हिकिड़ो ख़ाको तव्हांजे साम्हूं मौजूद आहे। लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर, पर फ़ाइदो उनखे थींदो जेको अल्लाह ते ईमान रखण वारो हुजे ऐं क़यामत वारे ॾींहं ते जंहिंखे ईमान हुजे।
वज़करुल्लाह कसीरा ऐं अल्लाह जी ज़ात बाबरकात जो ज़िक्र कसरत सां करे। अल्लाह सीदल शान के याद घणो करे। उठंदे वेंदे अल्लाह जो ज़िक्र करे। यानी रसूलुल्लाह जी पाक सीरत में पाक जिंदगी में सभिनी जे लाइ बहितरीन नमूनो आहे। ऐलान सभिनी जे लाइ आया, सभु सभिनी जे लाइ आया, दावत सभिनी जे लाइ आया, पर फ़ाइदो उनखे मिलंदो जेको अल्लाह ते बि ईमान रखे त क़यामत वारे ॾींहं ते बि ईमान रखे। हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके अल्लाह केॾियूं न महिरबानी फरमायूं ऐं अल्लाह जी ज़ात बाबरकात केॾा वर कया जो लक़द कान लकुम आलिम हाफ़िज़ सबूरा मौजूद आहिनि। कुम इहा ज़मीर ख़िताब जी आहे। इन जो मतिलब आहे त अल्लाह साईं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे ख़िताब फरमायो आहे त ऐ नबी जा ग़ुलामो, ऐ नबी जा उम्मतियो, तव्हांजे लाइ रसूलुल्लाह जी ज़िंदगी में हिकिड़ो बहितरीन नमूनो आहे। आलिमनि बुज़ुर्गनि लिखियो आहे उम्मत जा ॿ क़िस्म आहिनि। घणा साईं ॻाल्हायो? घणा? ॿ। हिकिड़ी उम्मत आहे इजाबत। कहिड़ी उम्मत? इजाबत। अलिफ जीम वरी अलिफ बा आख़िर में ता, इजाबत। ऐं ॿी उम्मत आहे उम्मत दावत, दाल आइन वाओ ते दावत। हाणे इन्हनि ॿिन्हिनि जो मफ़हूम छा आहे? उम्मत दावत इहा आम आहे छो त हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम रुॻो मुस्लमाननि जा नबी बणिजी कोन आया, रुॻो ईमान वारनि जे लाइ नबूवत खणी कोन आया, रुॻो मक्के ऐं मदीने वारनि जे लाइ नबी बणिजी कोन आया, बल्कि अल्लाह सी क़ुरान पाक में फरमाईंदो आहे तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। बरकत वारी ज़ात अल्लाह जी जंहिं पंहिंजे ख़ासि बानी ते क़ुरान पाक नाज़िल कयो। इन जे लाइ त उहो सभिनी जहाननि जे लाइ नज़ीर बणिजी अचे, नबी बणिजी अचे, दाई बणिजी अचे। ऐं ॿी जाइ ते अल्लाह सी इरशाद फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ऐं असांजा हबीब असां तोखे सभिनी जहाननि जे लाइ रहमत बनाए मोकिलियो आहे। यानी पैगाम सभिनी जे लाइ आहे। हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो ऐलान सभिनी जे लाइ आहे। उनमें मौजूद सॼो जहान सभई या मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त 80,000 जहान अल्लाह पैदा कया ऐं आमिना जो लाल उन्हनि सभिनी जहाननि में जेके बि मखलूक रहनि थियूं उन्हनि सभिनी जे लाइ नबी बि बणिजी आयो आहे, नज़ीर बि बणिजी आयो आहे त मुस्तफ़ा उन्हनि जे लाइ रहमत बणिजी आयो आहे। सिज चंड कतियूं तारा कुतुब ज़मीनूं ही आसमान इन्हनि में रहंदड़ मखलूकूं फरिश्ता हूरूं ग़िलमान जिन इंसान उहे त छा पर जेके पखी परिंदा मुंहिंजा आदा जेके जीत जानवर अल्लाह जे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी रहमत आम हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो पैगाम बि आम पर अल्लाह सी जल शानहू जी ज़ात बाबरकात जे हबीब जी नबूवत जी इहा सच्चाई हुई
जो खुद मुस्लिम शरीफ जी हदीस पाका अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मां उन्हनि पत्थरनि खे अॼु बि सुञाणा थो जो अञा मां नबूवत जो ऐलान कोन कयो हो, अञा मां रिसालत जो ऐलान कोन कयो हो, अञा अल्लाह पाक मूंखे नबूवत जो ऐलान करण जो हुक्म कोन कयो हो। मां मक्की ज़िंदगी में ज़ाहिरी ऐलान नबूवत खां अॻु में इहे जबलनि जे भरिसां गुज़रंदो हुयुसि, इहे घाटनि जे विचां गुज़रंदो हुयुसि, मां उहे पत्थर अॼु बि सुञाणा थो जो गुज़रंदो हुयुसि। पत्थर बि चवंदा हुआ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, यानी अल्लाह जा रसूल तो ते अल्लाह जो रहमतूं हुजनि, तो ते दुरूद सलाम हुजे, यानी ऐलानी नबूवत खां अॻे उहे सलात पढ़ंदा हुआ, मूं ते सलाम पढ़ंदा हुआ। हज़रत बीबी आमिना रज़ी अल्लाह तआला अन्हा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पाक मावा, दुनिया जी सब मायूं हज़रत बीबी आमिना जे कदमनि तां कुर्बान करे छॾिजनि। हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी वालिदा अम्मा आमिना थी फरमाए हबीब जी ज़ात बाबरकात जॾहिं मुंहिंजे पेट मुबारक में आया, मूंखे मुंहिंजो पेट वधियो कोन, न काई मूंखे का तकलीफ़ महसूस थी, न मूंखे उल्टी आई, न मुंहिंजो जीव कचो थियो, जीव ख़राब थियो, न काई मूंसां जेको आहे सो ॿी का अहिड़ी ॻाल्हि पेश आई। पर बीबी साहिबा फरमाए थी जेकॾहिं आऊं पत्थरनि ते पेर रखां त मेण खां वधीक नरम थी वञे, जबलनि जे भरिसां जेकॾहिं हला त उहे मूंखे मुबारकूं पिया ॾियनि। आमिना तोखे मुबारक आहे जो आख़िरी नबी जी अम्मा तूं बणिजी आ। उन्हनि पत्थरनि खे कहिड़ो लाचार जो मेण खां वधीक नरम पिया थियनि, उहे पत्थर कहिड़ो लाचार जो उहे बीबी आमिना खे मुबारकूं पिया ॾियनि। त मुंहिंजा असुल इहो आहे त हबीब जी ज़ात बाबरकात जी नबूवत सभिनी जे लाइ आहे। इहे मुंहिंजा बुखारी मुस्लिम सियाह सिपादा किताब हदीसुनि मां भरिया पिया आहिनि। मशहूर हदीस आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे कजीअ जे थुड़ ते इहे टेक ॾेई ख़ुतबो ॾींदा हुआ। हबीब जी ज़ात बाबरकात जी का सहाबानी हुई या को सहाबी हो, मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि। उन्हनि अर्ज़ कई इजाज़त हुजे त को मिंबर ठाराए अचूं, खजीअ जूं छेतूं लॻनि, तकलीफ़ थिए तव्हांखे। आमिना जे लाल फरमायो जे आसानी हुजे त ठाराए अचो। ओ साहबी सवेरो जो हफ्तो खन मेहनत कई, अगले जुम्मे खां अॻे ओ मिंबर शरीफ रखी उन खजीअ जे थुर खे पासे ते करे छॾी। नबी साईं जो ख़ुतबो पढ़ियो, ओचितो हीअं महफ़िल मां रोइण जो आवाज़ आयो। साहबी चवंदा असां कन हया, इहो केरु पियो रोए? लाज़मी रोए त हिक ॿिए ॾे निहारियूं त माण्हुनि मां त को हो कोन, साहबनि मां त को हो कोन जेको रोए, या उनजे अखियुनि मां लुड़क वहनि, या उनजे चेहरे मां ख़बर पवे, या हो आवाज़ कढे। असांजो वरी एॾी वाम बि कोन हो, छो त बेजान शइ आहे, जान आहे कोन। बेजान शइ कीअं रोंदी? बस अल्लाह जा हबीब ख़ुतबे जे विच में उथिया, उथी वञी उन खजीअ जे थुड़ खे भाकुर पातऊं। जीअं जो भाकुर पातऊं त जीअं ॿार खे जेकॾहिं को वॾो दड़को ॾे ॿार रोए, वरी लाडलो हुजे त उनखे परचाइजे। रोअण खां पोइ ॿार सवलो परचंदो कोन्हे को, यकदम पंहिंजे रोअण खे बस कोन कंदो आहे, आज़ न्याज़ पंहिंजा नखरा ॾेखारींदो आहे, सदका भरींदो आहे, आहिस्ते आहिस्ते राज़ी थींदो आहे, रोअण बंदि कंदो आहे। हबीब जॾहिं भाकुर पातो, ओ खजीअ जो थोरो सदका पियो भरे, मुस्तफा करीम उन सां ॻाल्हायो, उन खजीअ जो थोरो बि हबीब सां ॻाल्हायो।
महबूब खुतबो मुकम्मल फरमायो। अल्लाह जे हबीब नमाज खां पोइ साहब अर्ज़ कयो अल्लाह जा महबूब अज नौ वाक़े थियो। हिक त खजीअ जो थोरो रोंदो कोन्हे को रोए पियो वजह कहिड़ी ॿियो वरी उन खजीअ जे थोरे खे तव्हां परचायो पिया परचाइण में ॻाल्हि कहिड़ी थी वरी हू रोण बस बि करे छॾियो हुन तव्हांजी कमिटमेंट कहिड़ी थी पाण में ॻाल्हि ॿोल कहिड़ी थी। अल्लाह जे हबीब फरमायो तव्हांखे ख़बर आहे मां इन थोरे ते टे कॾहिं ख़ुतबो ॾींदो आहियां पर अॼु इन ख़ुतबे इन खजीअ जे थोरे ते मां टेक कान ॾिनी। मिंबर ठहियो पियो त अची मिंबर ते वेठुसि उन साहिब खजीअ जे थोरे खे पासे ते करे छॾियो आहे त बेजान पर इनके एहसास थियो त जेको रहमत वारो नबी टेक ॾींदो हो अॼु उहो मुस्तफ़ा मूंखां जुदा थी वियो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जो हबीब जो परे थियो त हो बेजान पर उनमें जान कीअं आई रोण जी सलाहियत कीअं आई। आला हज़रत अज़ीमुल बरकत इमाम अहमद रज़ा फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैहि तने फरमायो पान फरमाइन था जान है वो न थे तो कुछ न था गर्व न हो तो कुछ न हो वो न थे तो कुछ न था गर्व न हो तो कुछ न हो जान है वो जहान की गर जान है तो जहान है। जान जे शैन जी जान अल्लाह जी ज़ात बाबरकात मुस्तफ़ा के रखियो आहे। हबीब न हुयो काशे कान हुई मुस्तफ़ा करीम आहे त सॼो जहान आहे। जे महबूब न हुजे त ही जहान ख़त्म थी वञे हा पर जहान मौजूद आहे त इनखे मुजादा जंहिंजे सदके जहान हले पियो तो आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि मुजादा मौजूद आहे हयात आहे। हबीब अलैहि सलातो वसलाम जो ताल्लुक इन जहान सां कायम हुयो कायम आहे। सलातो शरीफ के बोलो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। ईसा अलैहिस्सलाम जो मौजूज़ो कुरान पाक में बयान चला। ईसा अलैहिस्सलाम जो कमाल है इन्नी उबरिउल अकमह वल अबरस व उहयिल मौता बिइज़्निल्लाह व उनब्बिउकुम बिमा कुंतुम ताकिलून व तद्दखिरून फी बुयूतिकुम। अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम चवे थो अल्लाह पाक मूंखे कमाल ॾिनो आहे कोड़े जो मरीज़ जंहिंजो इलाज उन वक्त जे यूनानी के तबीब वटि कोन हो मादरसाद अंधो हुजे उन जो इलाज उन वक्त यूनानी के तबीब ॾे हकीम ॾे कोन हुयो पर हकीम ऐं तबीब में ऐं अल्लाह जे नबीअ में ज़मीन आसमान जो फ़र्क़ आहे। ईसा अलैहिस्सलाम फरमायो केॾी बि ख़तरनाक कोड़ जी बीमारी हुजे ऐं मां जे पेटा अंधो ॼावल हुजे मूं वटि वठी अचो अल्लाह जे इज़्न ऐं मदद सां आऊं उन्हनि ॿिन्ही खे चङो भलो करे ॾेखारींदुसि। व उहयिल मौता बिइज़्निल्लाह ऐं कंहिं बि क़ब्र जे मथां मूंखे हली बीहारियो कंहिं मैयत जे मथां मूंखे बीहारियो
मूंखे रुगो तव्हां चओ तुसीं हिन क़बर वारे खे जहिड़ो करे ॾेखार बीहारण ऐं निशानदेही करण तव्हांजो कमु आहे उन मोल खे जहिड़ो करण मुंहिंजो कमु आहे क़ुरान पाक इन जी गवाही ॾिनी आहे पर क़ुरान पाक में महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अहिड़े कंहिं मौजिज़े जो ज़िक्र कोन्हे जंहिंजे करे ईसाई नसारा एतिराज़ कंदा आहिनि त ईसा अलैहिस्सलाम जो शान मथे आहे जो उहो मुआजिरा कंदो हो तव्हांजे नबीअत मौलनि खे जहिड़ो कोन कयो आहे हालांकि हदीसुनि में खोड़ आहे पर मौजा हबीब जी ज़ात बाबरकात मौत जहिड़ा कया हा जीअं हज़रत जाबिर जे बचड़नि खे महबूब जहिड़ो कयो हो हबीब जी बारगाह में मोल गोह छार थियल सड़ल अबू जहल खणी आयो हो मुस्तफा जी नजर पवंदी वई तो मोल गोह बि जरी थी पई नबी ते कलमा पई पढ़े पर अल्लाह जे हबीब जी उम्मत जे आलमन फरमायो आहे ईसा अलैहिस्सलाम जे मौजज़े में ऐं मुस्तफा जे मौजज़े में फर्क आहे ईसा अलैहिस्सलाम मोल इंसाननि खे जानवरनि खे जहिड़ो कंदो हो पर मुस्तफा उन्हनि खे जहिड़ो कयो जिन में जान हुजे ई न जिस तरफ उठ गई दम में दम आ गया जिस तरफ उठ गई दम में दम आ गया जिस तरफ उठ गई दम में दम आ गया उस निगाहे इनायत पेला हो सलाम मुस्तफा जाने लाम शमाए बज़ में हिदायत पेला हो सलाम हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मौजज़ो हाणे खजीअ जे थुड़ में साह कोन हूंदो आहे जान कान हूंदी आहे पर मुस्तफा कुझु ॾिहाड़ा टेक ॾिनी आहे ऐं महबूब जुदा थिया उन खजीअ जे उन थुड़ में रोअण जो एहसास थियो आहे रोई हबीब सां ॻाल्हियूं पियो करे सहाबा अर्ज़ था कनि साईं भला उन ॻाल्हि कहिड़ी कई आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था मां उनखे चयो रोई छो पियो जेसीं रोज़ानो हर जुमे ते तूं टेक ॾेई ख़ुतबो ॾींदो आहे अॼु जॾहिं तूं जुदा थी त मूंखे एहसास थियो त हबीब छाजे करे जुदा थिया साईं मां चाहियां थो त तव्हां मूं ते वेहो मूंखे टेक ॾियो जो तव्हांजी सोबत बरकत मूंखे मिली पए नबी सिंह फरमाईंदा मिंबर ठहियो आहे पर जेकॾहिं तूं चाहीं त दुनिया में मूं सां गॾु हुजी चाहीं त महशर में जन्नत में गॾु हुजी नबी सिंह फरमाईंदा हुयो त खजीअ जो थोड़ो पर मोहब्बत में बाज़ी खणी वियो किसी दुनिया वारी हयाती न छो त इहा कॾहिं न कॾहिं ख़त्म थियण वारी आहे मूंखे जन्नत वारो साथ खपे जेको कॾहिं ख़त्म थींदो ई कोन हुज़ूर सिंह फरमाईंदा सहाबियो हिनखे खजीअ जे थुड़ खे खॾ खोटे हिते तव्हां हिनखे दफ़नाए छॾियो पर क़यामत में जिते जन्नतुल फिरदौस में मुंहिंजो महल हूंदो अल्लाह सी जल शान हो मुंहिंजे महल जे अॻियां इन खजीअ जे थुड़ खे हरो भरो वण करे फलदार अल्लाह सी हिनखे वण करे मुंहिंजे महल जे अॻियां लॻाईंदो जो मां मुस्तफा बि हिन जो मेवो पियो खाईंदुसि त हीउ बि ईंदे वेंदे मुंहिंजा पियो दीदार कंदो तो सुभान अल्लाह तमामा आमिना जो लाल जानदारन जे लाभ नबी आ
त बेजान शैन जे लाभ नबी आ। हाणे जिथे खजीअ जो चुर जेकॾहिं महबूब खे महबूब टेक ॾियनि त उहो हबीब जी ज़ात बाबरकात खे पियो यादि करे, महबूब जे यादि में पियो रोए। इहो हाल उठण जो हो, इहो हाल मौजादा हरणीअ जो हो, इहो हाल ॿिनि जानवरनि जो हो। महबूब दराज गोश ते गॾह मुबारक ते सवारी कंदा हा। हबीब जो उहो बि उन्स थी वियो जो याफूर नबी सी उन जो नालो रखियो। मुस्तफ़ा जो रुगो न्यापो मिले भॼी अची हबीब जे कदमनि में पवंदो। नाक़तुल कसवा ॾाची ही हबीब उन ते सारी फरमाईंदा हा। जॾहिं महबूब मके खां मदीने पाक पहुता, ख़ुदा जी बस्तीअ खां मदीने में जॾहिं हबीब आया, हर को मदीने वारो इहे पियो चवे त महबूब मूं वटि अचे, अची जे कार मूं सारी दे सिपरी पेरे धरिया पुंडड़ियूं हंध विछाया वार साजन सब जमार आऊं गोली थी तो गुजारिया। नबी सी फरमायो त हाणे हिकिड़े ॾे वञा ॿिए ॾे न त दिलि में ॾुख कंदो। मता उहो वीचारो दिलि में चवे त नबी सी मूं ॾे कोन आया। आमिना जे लाल फरमायो मुहार छॾियां थो ॾाचीअ जी, जंहिंजे घर जे अॻियां बीठी महिमान उन जो आहियां। सावा सावा गाह, ताज़ा ताज़ा गौच पटे, थदा थदा साफ साफ पाणीअ जा कुनार जेको आहे सो अची पंहिंजे घरनि जे अॻियां रखियऊं। थकल हुआ, सफ़र तां आई आ, जानवर पाणी ॾिसी बीह रहंदी, गाह ॾिसी बीह रहंदी। मदीने जा अरब जा माण्हू सुहा हा, ॾाचियूं उठ चारींदा हा। उन्हनि जो गाह जो उन्हनि जे चारे जो ख़बर हुई त कहिड़ो चारो वधीक शौक़ सां खाईंदा आहिनि। उहो अॻियां झले बीही रहिया। हबीब त मुहार छॾे ॾिनी, पर ख़ुदा जो कसम आ हीअ आम सवारी कान्हे का। उहा सवारी आ जंहिं ते आमिना जो लाल पाण वेठो आ। गाहन ॾेखे लेखईन, पाणीअ ॾे वाझाईन, ताज़ा ताज़ा जेको आहे सो गऊं चपिया हा ॾिसे ई न। पर बीठी त उन घर जे अॻियां बीठी जंहिंजो दरवाज़ो बंदि लॻो पियो आ। घर दणी अंदर पियो चवे त मां मिस्कीन, मूं वटि महबूब कीअं ईंदो। ॾाचीअ वञी गोॾा खोलिया। आमिना जे लाल फरमायो त दरवाज़ो खड़कायो। दरवाज़ो जीअं जो खड़कियो त अंदरां दरवाज़ो आवाज़ आयो त केरा। त हबीब सां गॾु अबू बकर सिद्दीक़ हो कि तुंहिंजे घर महबूब आमिना जो लाल आख़िरी नबी मेहमान बणिजी आयो आ। दरवाज़ो खुलियो। जीअं दरवाज़ो खुलियो, महबूब पंहिंजे उन ग़ैब वारी नज़र सां ॾिसी फरमाइनि था अंत अबू अय्यूब अल अंसारी। ए ख़बर तूं अबू अय्यूब अंसारी त नाही? अॻु मुलाक़ात कान हुई। अबू अय्यूब त पर पुठ कलमूं पढ़ी मुसलमान थी वेठो हो, पर नबी सही सां रूबरू मुलाक़ात कान हुई। तो त मदीने में इस्लाम नओं कोन हो। केतिरा ई माण्हू मदीने मां सफ़र करे मके आया हा। हबीब जी ज़ात खे ॾिसी, महबूब जा दीदार करे, बैअतूं करे मुसलमान थी। उन्हनि मदीने में अची महबूब जे दीन जी तबलीग कई हुई। उन्हनि जे चवण सां केतिरा ई अंसारी मुसलमान थिया हा। अबू अय्यूब बि उन्हनि जे चवण सां मुसलमान थियो हो। जॾहिं नबी सिंह फरमायो त अंत अबू अय्यूब अंसारी, अबू अय्यूब अंसारी तूं आ? जी हासी क़िबला अबू अय्यूब अंसारी मां आहियां। मुस्तफ़ा फरमायो मां तो वटि महिमान आहियां, तो वटि मुंहिंजी हिकिड़ी अमानत पई आहे, उहा अमानत बि मूंखे ॾे। जी क़िबला अमानत खयो थो अचां। साहबी चवंदा कहिड़ी अमानत आहे? नबी सिंह फरमाईंदा 400 साल अॻे अबू अय्यूब अंसारी जे खानदान मां हिकिड़ो यहूदी आलिम हो जंहिं हिन मदीने पाक जे शहर जो बुनियाद रखियो हो। उन सां गॾु तुब अव्वल हमीरी बादशाह हो। उन आलिम चयो त तव्हांजो काफ़िलो अॻिते वञे, मां इते रहंदुसि। बादशाह चयो जे इते रहंदे त पोइ ही ख़त उन आख़िरी नबीअ ते पुॼाइजा। आलिम चयो जे मां न पहुतुसि नबी सिंह खे न ॾिठुमि, जी पुट जे लाइ वसीयत कजां।
ओ न ॾिसे कि उहो पंहिंजे पुट लाइ वसियत करे, ओ न ॾिसे कि उहो पंहिंजे पुट लाइ वसियत करे, पर अमानत पहुचाइजो। उसी फरमाईंदा 400 सालनि खां पोइ उन यहूदी आलिम जी खानदान मां हियो आलिम बचो आहे, माना अबू अयूब अंसारी, उन जी औलाद मां आहे। हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ख़त खोलियो, साहबी कंदासीं छा ख़त में लिखियो पियो आहे? नबी से फरमाईंदा ख़त में लिखियो पियो आहे त हियो ख़त अव्वल हमीरी जो तरफा मोहम्मद रसूलुल्लाह जेको आखिरी नबी बणजी ईंदो उन ॾे ख़त थो लिखां। वरी ख़त में लिखे तो मुखातिब थो थिए, या रसूल अल्लाह मूंखे तव्हांजो ज़मानो अलाए मिले अलाए न मिले, पर अण ॾिठो कोन अथमि, दीदार तव्हांजो थिए अलाए न, ज़ियारत थिए अलाए न, अण ॾिठो तव्हां ते कलमो पढ़ी तव्हांजी उम्मत में शामिल थी थो वञा, ऐं लिखे थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आखिर में तवे तो या रसूल अल्लाह जॾहिं क़यामत में राजन खे छॾाईंदे उते मूंखे न विसारजा, मूंखे बि पंहिंजी उम्मत सां गॾु छॾाए जन्नत में मोकिलिजा। उसे फरमाईंदा तव्हां त ॾिसी कलमो पढ़ियो आहे, मोजज़ा ॾिसी तव्हां दीदार करे मूं ते ईमान आंदो आहे, पर मुंहिंजो पहिरियों उम्मती हीअ आहे 400 साल अॻे अण ॾिठे मूं ते कलमो पढ़ी मुस्लमान थियो आहे। मुंहिंजा ईमान जो ताल्लुक ई ग़ैब ते आहे। छा ते आहे? ग़ैब ते आहे। अण ॾिठे असां रसूलुल्लाह खे ॾिठो कोन्हे, अबा ईअं आहे न भा, असां मुंहिंजा जिब्रील खे ॾिठो कोन्हे, इज़राइल मीकाइल इसराफील या अरबे खरबे लातादाद फरिश्ता उन्हनि खे ॾिठो कोन्हे, जन्नत ॾिठी कान्हे, जहन्नम ॾिठो कोन्हे, बरज़ख असां ॾिठो कोन्हे को, ओ मौजादा क़यामत वारो ॾींहुं असां ॾिठो कोन्हे को पढ़ियो आहे। अल्लाह जी ज़ात खे तूं ऐं मां छा ॾिसूं? अल्लाह खे त नबीअनि बि कोन ॾिठो आहे, उन्हनि बि न मथे वारनि अखियुनि सां जाॻंदे अल्लाह जो दीदार न कयो आहे। जे काइनात में रब जो दीदार थियो त रुॻो तुंहिंजो मुंहिंजो नबी आमिना जे लाल खे थियो आहे। पर असांजो ईमान आहे मुस्तफ़ा ते। छा ते? ॻाल्हायो कंहिं ते? जन्नत आहे ॾिठी मुस्तफ़ा, जहन्नम आहे ॾिठो मुस्तफ़ा, फरिश्ता आहिनि ॾिठा मुस्तफ़ा। मुंहिंजा क़यामत ईंदी हबीब पंहिंजे नबुवत वारी ग़ैब वारी नज़र सां ॾिठो, हा क़यामत ईंदी। क़ब्र वारो जहान आहे, महबूब पंहिंजे नबुवत वारी नज़र सां ॾिठो त क़ब्र में ही सुवाल थींदा, जे चङाई आहे त जन्नत आहे, जेकॾहिं गुनाह आहिनि त जहन्नम जो खॾो आहे, क़ब्र जेको आहे मुंहिंजा आदाब जो हिकिड़ो खॾो आहे। इहे सभु शयूं आमिना जे लाल ॾिठो तो मुस्तफ़ा ते असांजो ईमान आहे। मुंहिंजा अल्लाह खे कंहिं कोन ॾिठो, पर आमिना जे लाल फरमायो रअयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअयन युरास, मूं पंहिंजे रब खे हिननि मथे वारनि अखियुनि सां ॾिठो आहे, मां ॾिसी आयो आहियां। तंहिंजो मतिलबु आहे त तव्हांखे ग़ैब ते ईमान आणणो पवंदो त अल्लाह आहे, तो अल्लाह। इन्हनि चिबनि बुतनि ते असां कलमो कोन पढ़ंदासीं, इन्हनि जी पूजा कोन कंदासीं। ए राम राम जेके वञी पंहिंजे भगवाननि जे अॻियां सिर झुकाइनि, इन्हनि जे अॻियां सिर कोन झुकाईंदासीं। सिज चंड तारा इन्हनि खे कोन पूॼींदासीं। ॼट जाहिल हूंदा जेके चवनि त अण ॾिठे अलाह ते असां कोन ईमान आणींदासीं, तुंहिंजो मुक़दर ई कोन्हे, तुंहिंजो नसीब ई कोन्हे। इहो त बनी इसराइल जे उन्हनि बदमज़हबनि ऐं मुजादा बद किरदार उन्हनि मुनकिरनि जो अक़ीदो हो। उन्हनि मूसा अलैहिस्सलाम खे चयो अलाह असांखे ज़ाहिर ज़हूर ॾेखार, ॾिसूं त ईमान आणींदासीं। पोइ उन्हनि पंहिंजे हथ सां गाबड़ो ठाहियो हो, उनजी पूॼा कई हो, उनजे करे हुननि जे मथां अज़ाब नाज़िल थियो हो। उन क़ौम खे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजे अज़ाब सां तबाही बर्बाद करे छॾियो हो। असां हबीब जा उम्मती आहियूं, असांजो अण ॾिठे ईमान आहे, अल्लाह जी ज़ात आहे, ॿुधाइण वारो असां तव्हांखे आमिना जो लाल आहे। उन तुब अव्वल अमीरी अण ॾिठे ईमान आंदो, चओ सुभान अल्लाह।
नबी से फरमा जे राजन के छडाईंदुसि ये तुब्बे अव्वल अमीरी जीव क़यामत जेडी शफाअत कंदुसि मां अर्ज़ इहो पे कयो उन दाचीअ में इहा साना कीअं आई ऐं मुस्तफा फरमा जन्नत में दाखिल थींदुसि पंहिंजे मज़ार मां उथंदुसि त महशर जे मैदान ताईं बुराक जी सारी ईंदी पर महशर जे मैदान खां वठी जन्नत जो दरवाज़े ऐं जन्नत में दाखिल थियण ताईं हुज़ूर फरमाईंदा इहा ॾाची कुसवा जंहिं ते दुनिया में मां मोहम्मद सारी कई रब इनखे वरी जियरो कंदो अलासी वरी इनखे दोबारा ज़िंदगी ॾींदो वरी रब करीम नए सिर जियरो करे हयाती ॾेई जे इंसान क़ब्रुनि मां उथंदा तीअं रब उन जानवर खे बि दोबारा उथारे ज़िंदा करे मुंहिंजी ख़िदमत में पेश कंदो उन ई ॾाचीअ ते मां मोहम्मद सार थी जन्नत में दाखिल थींदुसि तमाना मुस्तफा जी नबूवत सभनी जे लाइ मदीने पाक में हबीब कंहिं जगह तां आया पे त हबीब खे ये सद थियो या मोहम्मद या रसूल अल्लाह या मोहम्मद या रसूल अल्लाह हबीब जी ज़ात बाबरकाती जो पोते वाझाए त हिकड़ी हरणी वेचारी ॼार में फाथी पई आ पंहिंजे ॿोलीअ में पई मुस्तफा के सल्ला करे मैसर फरमायो दाम में अज दिल दार मोहम्मद साम पई हिक हरणी आत के जमानत करनी दाम में अज दिल दार मोहम्मद साम पई हिक हरणी तोखे जमानत करनी सही तोखे जमानत करनी तू न छॾाई केर भला पियो ज़ईफ़ जो ज़ामिन पवंदो काॾे अमड़ वई हर हर हूंदो हर हिकु बचड़ो चवंदो कई बाझारी बुगड़ी बुखिन के वापस बानी भरनी तो के जमानत करनी बच्चा बुख पा मरन उन्हनि खे को खीर पियारण वारो कोन हूंदो इन शिकारियत मूंखे शिकार करे छॾियो आहे पर सोना ज़मानत खण मां इजो खीर प्यारे मोटी थी अचां मोहब्बत चयो मारी बचड़े वाल करे थी क्यों छद तवने आई एवज में था ते तरह तो वत भी नजर आया जी उनते शिकारी हाणे धनी लगो धनिया तो के जमानत करनिया मारी अचो महबूब खुदा जा वैसा वरी कीअं ईंदी केॾी सची तबकाती हेठा कंद कॾहिं कान ॾींदे मुंहिंजी अमानत मोटी न आई मुंहिंजी अमानत मोटी न आई तोखे भलारा भरणी तोखे भलारा भरणी नबी संगे जी भला जे करे छड्या वापस मोटी न अचे त पोइ मूंखे या ज़मानत जेका तूं खणी पियो या हरणी तूं मूंखे भरे ॾींदे हबीब जी ज़ात बाबरकात फरमाईंदा भरे ॾींदुसि मिठड़ो मोहम्मद पंहिंजे पारों ज़ामिन अॼु ॾेई आयसि ईंदस चार दफा चई आयसि रहमत वारे मोहम्मद सा रहमत वारे मोहम्मद साहिया गाल न कूड़ी करनी तोखे जमानत करनी हरणी बचन की पीछे तो मुस्तफा का वादो करे आई आया हां मुखे जेको आज वापस वणो जल्दी खीर पी वणो तमा वणा नाम मोहम्मद जो
तन के अंदर में इश्क नबी जो उधोआ जी जल के चऊं जल्दी वठी हल जी जल के चऊं जल्दी वठी हल हाणे हयाती न घुरणी आ तोखे ज़मानत करणी आ बचना चवन पिया मां तोखे तव्हां ई कहंदो पर हल मुस्तफा जो दीदार करा पोइ जे असां के कोई त असां जी जान बहादुर आ महल में मादर पोयो पुटड़ा वलर वचू पे आई सारी इबरत मंझ अची वियो मारी इबरत मंझ अची वियो इसी सासी जी सचाई कलमो पढ़ी लफ्ज़ चयाई कलमो पढ़ी लफ्ज़ चयाई खल्क खुदा की न करणी आ तोखे ज़मानत करणी आ घोट मोहम्मद तादिस गोरियूं जानवरन भी जानियूं सारी मारी खुद महबूब जूं झलियूं मोमिन थी मेहमानियूं 14 सदी जा दुश्मन सरंदा 14 सदी जा दुश्मन सरंदा सजणन जी दिल ठरणी आ तोखे ज़मानत करणी आ जेको महबूब जानवरन जो ख्याल करे पोइ तुंहिंजो मुंहिंजो छो न कंदो जेको जानवर जो सॾु ॿुधे पियो त उहो तुंहिंजो मुंहिंजो सॾु छो कोन ॿुधंदो जैसा जानवर एडो सच्चा जो जानवर पान हरणी अचे पई त बच्चा बदल साण खयो पी अचे उहे बच्चा बि चवनि पिया त असीं बि मुस्तफा जो दीदार कयूं पोइ जे शिकारी असां खे बि शिकार करे त भले करे छॾे मैसर आख़िर मुंहिंजो फरमाए हरणी वांगुरु हीअ बि महेसर बचड़न सूदो सामा भारत थी पगदार मोहम्मद नाले मिठो तुंहिंजो नामा तुंहिंजे मुहाबे गुलाम नबी जी तुंहिंजे मुहाबे गुलाम नबी जी तार मां बेड़ी करणी आ तोखे ज़मानत करणी आ सुभान अल्लाह ओ महबूब जानदारन जे ला बेगानन जे ला इंसानन जे ला जिन्नन जे ला सभनी जे ला नबी बणजी आयो पर मौजूदा हिकड़ी उम्मत आहे दावत माना जंहिंखे सॾु मिलियो उन सॾ में यहूदी बि आहिनि ईसाई बि आहिनि काफ़िर बि आहिनि मुशरिक बि आहिनि सभनी जे ला दावत आ अचो अचो अची हबीब जा गुलाम थियो अचो अची मुस्तफा जी गुलामी वठो अचो अचो हबीब जी ज़ात बाबरकात जो उम्मत में शामिल थियो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुम अल्लाह ऐ यहूदियो मक्के जा कुरैशो काफ़िरो जेकॾहिं चाहे था त अल्लाह सां मोहब्बत कयो तव्हां खे हेॾे होॾे वञण जी ज़रूरत कान्हे का अचो मां मोहम्मद जे कॾो लॻी पोइ अल्लाह तव्हां सां पाण मोहब्बत कंदो दावत में सभई आहिनि सभिनी खे दावत आहे सभई अचनि पर ॿी आहे उम्मत इजाबत कहिड़ी साईं उम्मत इजाबत माना सभु त मिलियो दावत त मिले पर इजाबत वरी उन उम्मत खे चइबो आहे जेका उन सॾ ऐं दावत खे क़बूल करे माशाअल्लाह फकीर महबूब डॉक्टर मौला बख्श साईं हाफ़िज़ मंठार दावत तो सभिनी खे ॾिनी हूंदी ऐं आया बि माशाअल्लाह गंज हूंदा पर ही महबूब जो ज़िक्र उन्हनि खे नसीब थियो आहे जन जी महबूब सां तार हुई त यार सुन्नी बि 2 कलाक गुज़ारींदासीं कचहरियुनि में बि गुज़री वेंदा भला ही सालानो मिलाद शरीफ़ जो प्रोग्राम आहे भला ॿुधंदासीं महबूब जो ज़िक्र त दिलि त ठरंदी हवा
इजाजत उन उम्मत के चइबो जेका उन दावत खे दिल सां क़बूल करे। पोइ दिल सां क़बूल करण वारा उहे नबी जा ग़ुलाम ईमान वारा असां ई तव्हां जो बि भाग आहे। आहियूं गदला गुनाहगार, आहियूं ख़ताकार, भरिया ऐबनि में पिया आहियूं, पर यार बस ॿियो त को अमल कोन्हे को, बस एतिरो आहे जो रब मुस्तफ़ा जी ग़ुलामी ॾेई छॾी आहे। हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो उम्मती बनायो आहे। उम्मती वो जो को उम्मत इजाबत में आ। अल्लाह सी तने फरमायो लक़द कान लकुम, बेशक तव्हां जो ला फी रसूलिल्लाह, अल्लाह जे रसूल में उन जी ज़िंदगी में उन जे उथण वेहण में उसवतुन हसना, बेहतरीन नमूनो आ। पर सभिनी जे लाइ न, लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर, जेको अल्लाह ते ऐं क़यामत वारे ॾींहं ते यकीन ऐं ईमान रखंदो, व ज़कर अल्लाह कसीरा, ऐं घणे खां घणो अल्लाह जो ज़िक्र कंदो। मुस्तफ़ा करीम जी सीरत उनखे दुनिया में बि फ़ाइदो ॾींदी त उनखे आख़िरत में बि फ़ाइदो ॾींदी। यो उसवे हसना, अल्लाह सी सवा लख कमो बेश नबियन मां कंहिंखे बि अल्लाह सी इहो लक़ब कोन ॾिनो। आदम खां वठी ईसा नबी ते नबी आया, पर कंहिंखे अल्लाह सी ईअं कोन फरमायो त तव्हां जे लाइ हिन नबी जी ज़िंदगी में उसवे हसना आहे। महबूब आख़िरी नबी बणिजी आया, पिछाड़ीअ में आया, हबीब जी वात बाबरकात जो कमाल आ। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान ई मकाम ई मर्तबो आ। आए पिछाड़ीअ में ऐं ज़मानो बि को महदूद कोन्हे, ला महदूद आ, इलाही को बि महदूद कोन्हे, ला महदूद आ। रब फरमाए थो क़यामत ताईं ईंदड़ सभिनी इंसाननि जे लाइ रसूलुल्लाह जी ज़िंदगीअ में भलो नमूनो आ। पोइ भागनि वारा उहे थिया जन मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ग़ुलामीअ खे ग़ुलामी नसीब थी आ, ग़ुलामीअ खे अपनायो आ। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जी सीरत खे अपनायो आ। महबूब जी ज़ाहिरी हयाती मुबारक 63 साल, घणा साल? 63 साल। ऐं अल्लाह सी फरमायो तव्हां जे लाइ रसूलुल्लाह जी ज़िंदगीअ में हिकिड़ो बहितरीन नमूनो आ। छा उहा ज़िंदगी ऐलान नबूवत खां रुगो पोइ वारी आ या ऐलान नबूवत खां अॻे वारी बि आहे? सिर्फ़ बाद वारी कान्हे, ऐलान नबूवत खां अॻे जेके 40 साल मुस्तफ़ा गुज़ारिया, अल्लाह सी फरमाए थो उन्हनि में बि तव्हां जे लाइ भलो नमूनो आहे। नबूवत खां पोइ अल्लाह सी जे हबीब पाण समझायो, पर जेके 40 साल आहिनि उन्हनि में जे नंढपण आहे त तॾहिं बि सुभान अल्लाह। ये आमिना जो घर हुआ तॾहिं बि मुस्तफ़ा जी ज़िंदगी बरकत वारी, जे हलीमा जे घर हुआ तॾहिं बि मुस्तफ़ा जी ज़िंदगी बरकत वारी, लाडो अब्दुल मुत्तलिब हयात आ तॾहिं बि मुस्तफ़ा उसवे हसना जो मालिक आ। अब्दुल मुत्तलिब वफ़ात करे वञे तॾहिं बि नबी सिंह जी ज़िंदगी उसवे हसना वा। शादीअ खां अॻे 25 साल जेके आमिना जे लाल गुज़ारिया उहे बासा तव्हां जे लाइ उसवे हसना आहिनि। शादीअ खां पोइ जेके हबीब ज़िंदगी जा ऐलान नबूवत खां अॻे 15 साल गुज़ारिया, हज़रत उम्मुल मोमिनीन बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा सां गॾु उहे बासा ई तव्हां जे लाइ उसवे हसना। महबूब के अल्लाह सी पुट बि ॾिना, न्याणियूं बि ॾिनियूं। पुटनि जी तरबियत कीअं कजे, न्याणियुनि जी पालना कीअं कजे, हबीब उहो बि असांजे लाइ नबी साईं जी ज़िंदगी उसवे हसना वा। मौजादा शादीअ खां पहिरियां, शादीअ खां बाद में घर में ज़िंदगी कीअं गुज़ारजे, बाहर जिंदगी माशरे में कीअं गुज़ारजे, सफ़र दौरान ज़िंदगी कीअं गुज़ारजे। ला मरुक इन्नहुम लफी सकरतिहिम या महून। महबूब तुंहिंजी ज़िंदगीअ जो कसम आ, तुंहिंजा दुश्मन जेके तोखे नथा सुञाणीनि उहे पंहिंजी सरकशीअ में भटकंदा रहंदा। मुस्तफ़ा तोखे परवाह कान्हे का, तुंहिंजी ज़िंदगीअ जो हर ॾींहुं भलो आ। ला अमरुक तुंहिंजे उम्र जो कसम,
उम्र में उम्र जो जिंदगी जो हर हिस्सो अचे थो, हर गोशो अचे थो, हर मुंहिंजा दोस्त सदीर मुसलमान भा, यानी उनमें विलादत भी शामिल आहे, उनमें मीलाद भी शामिल आहे, उनमें मौलूद भी शामिल आहे, उनमें नंढपण भी शामिल आहे, उनमें हबीब जी ज़ात बाबरकात जो मौजा अदा जेके मक्के पाक में ॾींहं गुज़रिया उहे भी शामिल आहिनि, ऐं जेके महबूब जा मदीने में ज़िंदगी जा ॾिहाड़ा गुज़रिया उहे भी शामिल आहिनि। ओ मुंहिंजा दोस्त सदीर मुसलमान भा, तेरे महबूब जी पाक जिंदगी एडी भलारी आ, एडी बरकत वारी आ, एडी रहमत वारी आ, तो मुस्तफा जो अचन भी भलारो आ, हबीब जो हिन दुनिया मां वञण भी भलारो आ। हयाती खैरुल लकुम व ममाती खैरुल लकुम, मुझो ज़ागरी ज़िंदा रहण भी तव्हांजे लाइ भलो आ, ऐं मुझो हिन दुनिया मां वफ़ात करण विसाल करण भी तव्हांजे लाइ भलो आ। आयुस त तव्हांजे लाइ इनकलाब खणी आयुस, हिदायत खणी आयुस, जे विलादत न थिए हा मानू चवन हा त ही कहिड़े देश मां आयो, इमाद अल्लाह ईसा अलैहिस्सलाम जो पीउ कोन हो, मां हुई। ईसा ने चयो त अल्लाह जो पुत्र आ। हजरत उज़ैर अलैहिस्सलाम 100 साल जे लाइ पर्दे में वियो। हजरत यहूदी चवंदा हा त उज़ैर अलैहिस्सलाम अल्लाह जो पुत्र आ। रब फरमायो मुस्तफा तुंहिंजे लाइ अहिड़ो इंतजाम कया जो को बि तुंहिंजे लाइ ईअं न चवे त ही अल्लाह जो पुत्र आ, अल्लाह जो ॼावल आ। रब हिन खे ॼणियो आ। महबूब न इहे माण्हू तोखे अल्लाह सम्झंदा, अल्लाह सां शरीक सम्झंदा। कुल हुवल्लाहु अहद, तूं फरमा त अल्लाह हिकु आ, अकेलो आ। अल्लाह समद, अल्लाह बेनियाज़ आ। लम यलिद व लम यूलद, न कंहिंखे ॼणियो अथई न पाण कंहिं मां ॼाओ आ। मुस्तफा आमना जे हंज में आयो, अब्दुल्ला जे घर आयो, विलादत थी मिलाद थे। जान के खबर पई त हबीब जो बाबो बि आहे, मुस्तफा जी अम्मा बि आहे, हबीब जो ॾाॾो ऐं ॾाॾी बि आहे, नबी से जो नानू ऐं नानी बि आहे। नानक वारो खानदान बि अॻिते हले थो, ॾाॾनि वारो खानदान बि अॻिते हले थो। शुरू आदम ऐं हवा खां थिए थो, ख़त्म अब्दुल्ला ऐं आमिना ते थिए थो। माना अल्लाह ईअं आसमान मां कोन मोकिलियो आहे, रब ईअं बिना माउ या पीउ जे नबी से खे पंहिंजी कुदरत सां कोन पैदा कयो आहे। तंहिंजो मतिलब आहे त हबीब जो मिलाद पढ़ंदे यहूदनि ईसाइन काफ़िरनि खे ख़बर पवंदी त मोहम्मद अल्लाह जो पुत्र कोन्हे, अल्लाह जो बानो आहे। ऐसे तो अल्लाह जो बानो आ। हज़रत रोज़े दली तने फरमायो न, मौला मुको तोखे दियो आलम सजो थियो सोझरा। मौला मुको तोखे दियो आलम सजो थियो सोझरा। मौला मुको तोखे दियो आलम सजो थियो सोझरो। ज़ुल्मात सब ज़ाया थियो, मौला मिलाई मुस्तफा। महबूब दियो बणजी आयो, सिराज बणजी आयो, नबी बणजी आयो, नज़ीर बणजी आयो, रहमत बणजी आयो, दाई इलल्लाह बणजी आयो, उसवा हसना बणजी आयो, हबीब इंसान बणजी आयो, बशरी लिबास पाए आयो। हकीकत त नूर आ, पर बशरी लिबास पाए इन जे करे आयो त रसूलुल्लाह जी जिंदगी तव्हांजे लाइ नमूनो आ। पोइ उन नमूने जे लाइ उन नमूने के ॾिसण ज़रूरी आहे। आयशा सिद्दीका चयो साईं यूसुफ जो हुस्न असां ॿुधो ॾिठो, 2 महीना ॾिसे त बुख वञण लॻे।
बिना पर्दे जे यूसुफ हलंदो कोन हो तव्हांखे त ॾिसूं पिया पर्दे बि कोन्हे नबी सी फरमाईंदा आशा मुझे नूर ते अल्लाह 70,000 पर्दा ॾेई ढके मोकिलियो आ जे हिकिड़ो पर्दो खुली पए सिज बेनूर थी पवे चंड चांदाण छॾे ॾे तारा चमकण छॾे ॾियनि जेका सावक आ उहा सड़ी खाक थी वञे जे हिकिड़ो पर्दो खजे ख़ुदा जे 70,000 पर्दा न हुजनि हा त सहाबी मुस्तफ़ा खे नमाज़ पढ़ंदे कीअं ॾिसनि हा क़ुरान जा 30 पारा पर उन्हनि 30 पारनि में नमाज़ुनि जो हुकुम आहे फजर ज़ोहर असर मगरिब इशा 5 नमाज़ूं पर फजर में रकातूं घणियूं ज़ोहर में रकातूं घणियूं असर में रकातूं घणियूं मगरिब में रकातूं घणियूं इशा में रकातूं घणियूं ये तॾहिं ख़बर पई जॾहिं आमिना जे लाल पढ़ी ॾेखारी मां पढ़ियूं 4 फजर त असांजे लाइ फजर 4 नबी से पढ़ियूं ज़ोहर 12 जुम्मो 14 त असांजे लाइ ज़ोहर 12 आहे जुम्मो 14 असर 8 पढ़ी त असांजे लाइ 8 मगरिब 7 पढ़ी त असांजे लाइ 7 माना फर्ज़ सुन्नत नफ़िल सभई इशा 17 पढ़ी त असांजे लाइ 17 अब आहे न ईद जूं नमाज़ूं बरकातूं पढ़ी त असांजे लाइ ईद बरकातूं आहे ॿियनि नमाज़ुनि में तकबीरूं 6 कोन चई ईद में जे 6 तकबीरूं पढ़ी त उहे 6 तकबीरूं असांजे लाइ जनाज़े नमाज़ में रुकू सजदो कोन्हे उन में रुगो 4 तकबीरूं आहिनि इहे सभु कम असांखे तॾहिं ख़बर पिया तॾहिं यार खे ॾिठूं महबूब खे ॾिठूं न बा ऐं ईअं न त सिर्फ़ नमाज़ रोज़ो हुजे ज़कात हुजे हज हुजे वॾे सां कीअं ॻाल्हाइजे नंढे सां कीअं ॻाल्हाइजे हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो 10 साल मूं नबी सिंह जी ख़िदमत कई ज़ैद बिन हारिसा ते वेठो मूं केतिरी साल आमिना जे लाल जी ख़िदमत में रहियुसि पर कॾहिं बि नबी सिंह मूंखे ॻाल्हि कोन ॾिनो दड़को कोन ॾिनो कॾहिं कम सां ॿाराणे में हलियो वञा रांदि रोंद ते देर सां अचा हिकिड़े भेरे ईअं बि थियो नबी सिंह कम सां मोकिलियो विच ते ॿारनि रांदि पे रही मां उन्हनि सां रांदि में मसरूफ़ थी वियुसि नबी सिंह फरमायो आयो कोन हबीब जी ज़ात बाबरकात अॻिते पाण आया वधिया मूंखे रांदि कंदे ॾिठूं नबी सिंह रुॻो मुंहिंजे कुल्हे ते हथ रखियो अनस छा पियो करी हीअं ॾिठुमि त मुंहिंजो अॼु मुंहिंजो ख़ैर कोन्हे पर आमिना जे लाल मुस्कुराए फरमायो मूं तोखे कम लाइ मोकिलियो किबरा ग़लती थी वई हुन से फरमा का ॻाल्हि कान्हे का वन वो जेको तोखे कमु चयो हम उहो करे हाय हाय अहिड़ो महबूब किथां मिले साईं ऐं जे उहो 70,000 पर्दनि में ढकिजी अचे त इंसान खे इंसानियत मिले किथां मोमिन खे जन्नत जो रस्तो मिले किथां एहदिना सिरातल मुस्तकीम सिरात मुस्तकीम ते हला ए सिरात मुस्तकीम आमिना जो लाल पाना कुर्बान उन्हनि सहाबा जी अज़मत ता जन आमिना जे लाल खे ॾिठो ॾिसी हिक हिक ॻाल्हि यादि कयूं लिखियूं हदीसूं बणायूं ऐं उम्मत खे ॿुधायूं त मुस्तफ़ा जो खाइण पीअण हीअं हो हबीब जो उथण वेहण हीअं हो नबी पाक जो हलण घुमण हीअं हो हबीब पंहिंजी सॼी ज़िंदगीअ में जॾहिं खां नमाज़ फर्ज़ थी मुस्तफ़ा हिकिड़ी बि नमाज़ कान छॾी जॾहिं खां रोज़ा फर्ज़ थिया नबी से हिकिड़ो बि रोज़ो कोन छॾियो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात यानी जेके हुक्म हा असां तव्हां 5 वक्त नमाज़ फर्ज़ आ नबी से ते तहज्जुद बि फर्ज़ हो पर जॾहिं का तहज्जुद फर्ज़ थियो नबी से हिकिड़ी बि रात अहिड़ी कान्हे जंहिंमें नबी से तहज्जुद न पढ़ियो हुजे ओ उम्मती तुंहिंजे लाइ नबी पाक जी ज़िंदगी बहितरीन नमूनो आ तूं बहाना करी त फजर में निंड अची वई ज़ोर में नौकरीअ ते हुयुसि असर में पंध ते हुयुसि मगरिब में जण ॻोठ पोटण वारो हुयुसि इशा ते मानी खाई सुम्ही रहियुसि या कम कारियूं धंधा धारियूं हा इन्हनि जो मोदादा बहानो
न बना तू रसूलुल्लाह जो उम्मती आ नबी सी फरमाइंदा क़यामत वारे लिहारे सब खां पहिरियां नमाज जे बारे में सवाल थींदो जंहिंजो इहो सवाल पक्को आ इहो सवाल उन जो सही आ इन सवाल में कामयाब आ अॻिते ॿिनि सवालनि ते भलाई थींदी पर इन में कमी कोताही हूंदी त पोइ अॻिते बि हिसाब फ़क़्र वारो थींदो गिरफ़्त वारो थींदो ओ रसूलुल्लाह जा उम्मती मुस्तफ़ा जे तरीक़े ते हली नमाज़ पढ़ हज़रत रोज़े धणीअ जो नालो ईअं ख़ल्क़ चरी थोड़ी आ जो धरन जंगल में बस भेज पगार लॻो पियो आहे ईअं ख़ल्क़ चरी थोड़ी थी आ मलफूज़ा शरीफ तव्हां पढ़ो पिसी रोज़े वारा लाल जे सफ़र में हा सफ़र बि उठनि घोड़नि जो या पैदल आ असां त बहाना कंदा यार सफ़र मुसाफ़िर थकिजी पियुसि बसि नमाज़ वई हली घर वेठे भी चंदा यार अज थकल आया अज नमाज काने का अगर तो धणी सफर में हा सफर में हलंदे हलंदे कंहिं ता ते पहुता त मींहुं अची वसियो ज़ोहर जी नमाज जो टाइम शुरू थियो हो अञा मंजिल पणाडो अॻिते जिथे मंजिल करणी ही पणाडो लाहिणो हो आराम करणो हो थोड़ी देर साह पटणो हो ओ अॻिते हो पाण फरमायो खलीफा जी साईं आज़ान चओ के भला आज़ान पाण फरमा नमाज पढ़ंदा साईं मींहुं पियो वसे गप किच अॻिते हलूं था ॻोठा जमायत इंतज़ार में हूंदी उते ताली नमाज पढ़ूं पाण फरमायो न आज़ान चओ अॼु नमाज इते ईअं गप में पढ़ंदासीं जेको हुकुम तव्हां जो आज़ान अची वई सुन्नत पढ़ो सुन्नत पढ़ियूं पाण फर्ज़ जी जमात करायूं सुन्नत नफल पढ़ी सा जेको आहे सो हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जा मुरीद ख़िदमत में आ उन्हनि अर्ज़ कयो त क़िबला वजह करी आ पाण फरमायो शुक्र अल्लाह जो नमाज़ त फर्ज़ आ पढ़णी हुई हिते बि पढ़ीसूं अॻिते बि पढ़ूं हा पर अॼु उन फर्ज़ सां गॾु हिकिड़ी सुन्नत ते अमल करण जो बि मौक़ो मिली पियो साईं इन जंगल में कहिड़ी सुन्नत तव्हांखे नज़र आई पाण फरमायूं बुखारी शरीफ जी हदीस आ जुमे जो ॾींहुं हो साहबी सगोरे उथी बि चयो साईं कात थियो आ मदीने में माल मवेशी पिया मरन पाणी जी घटताई आ ओ सोना महबूब के हथड़ा खण तका रहमत वसी खुतबो ॾिनो पे नबी सी साहबी उथी बीठो नबी सी ओॾी महिल हथ खयां साहबी चवंदा न ककर नाले जी का शइ न झुड़ न ही अहिड़ी का हवा बस आमिना जे लाल हथ खयां काॾों हवा लगी ककर गॾु थिया जुड़ सां गॾु मिलियो महबूब अञा चेहरे ते हथ फेरिया कोन बरसात वसण शुरू थी तॾहिं मस्जिद जेका आहे खचीअ जे फरन सां छत अॼल हुई त मथां खां मींहुं जो वसो त उहो पाणी हेठि किरियो हेठि बि के जेको आहे संगे मरमर या टाइल या मार्बल लॻल कोन हा कच्ची ईअं गप वारी जेको आहे कच्ची मिट्टी ही मींहुं जो पियो त गप थी वई हजूर जा साहबी फरमाइन था असां जॾहिं फर्ज़ नमाज जो सजदो कयो जॾहिं सजदे जा वियासीं पेर त हुई पुसिया पिया हा गोॾा असांजा गप में पुसिया नक असांजो गप में पुसियो पेशानी असांजी गप में हुई नबी से इन हाल में नमाज पढ़ाए हज़रत रोज़े धणी फरमाए थो अॻिते हलूं हा पर असांखे हीअ कैफ़ियत कान मिले हा जो मींहुं बि पियो वसे हा गप किच बि लॻी पई हुजे हा ऐं उन गप में सजदो कयूं हा अल्लाह जो शुक्र जो फर्ज़ नमाज नसीब कई पर रसूलुल्लाह जे सुन्नत ते अमल जो मौक़ो बि अल्लाह नसीब कयो माशाअल्लाह हाणे मूंखे पतो पियो आहे त जमायत बि वेठी आहे न त तव्हांजो हो त माना घंटो ॻाल्हाए ॾेढ घंटो ॻाल्हाए मौलवी ॻाल्हाईंदो असां कोन चुरंदासीं दोस्तो अज़ीज़ो इन जे करे पाणी ईंदुमि हो त कुझु आऊं बि अॻ भरी थियां मथा चवे बलोच त कमीणीअ मां की न थियो छोटी छोटी नेकी हुजे नंढड़ी नंढड़ी नेकी हुजे उनखे ज़ाया न कयो उन ते अमल कयो मता उन जे सदके बख़्शिश मिली पवे
नंढड़ो गुनाह हुजे गुनाह कर न उन खां बि बच मता उन गुनाह जे करे अल्लाह करीम गुनाह खां बचण जे करे रब करीम जी ज़ात बाबरकात तोखे बख़्शे छॾे। हज़रत पीर महर अली शाह गोलरवी रहमतुल्लाह तआला अलैह जागंदे रसूलुल्लाह जो दीदार थियो जॾहिं पैदल पंध करे मके खां मदीने पाक ॾे वञे पियो कंहिं वाक़िए में पहुतो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात तख़्त ते तशरीफ़ फरमा हा वया पे पीर महर अली शाह अर्ज़ कयो साईं मूं ॾे अचो मां तव्हां जी ज़ियारत कयां। हबीब फरमायो महर अली अॼु तुंहिंजा महिमान कोन आहियूं। साईं मूंखां का ग़लती थी पाण फरमायो अॼु असर जी नमाज़ पढ़ी हाज़ी पढ़ियमि सफ़र में आया बरकातूं कसर पढ़ियमि सुन्नतूं पढ़ी सुन्नतूं हलो किसी गैर मुअक्कदा आहिनि सफ़र में हुयुसि अॼु छॾे ॾिनमि पढ़ त सवाबा न पढ़ त गुनाह हो कोन्हे को सुन्नत गैर मुअक्कदा आहे अॼु कोन पढ़ियो। उसी फरमा महर अली ॿियनि ते मयार कांदी ठहे पर तो ते ठहे थी जे तूं गैर मुअक्कद सुन्नतूं छॾींदे त ॿिया सुन्नत मुअक्कद छॾींदा तूं सुन्नत मुअक्कद छॾींदे ॿिया वाजिब छॾींदा तूं वाजिब छॾींदे त ॿिया फर्ज़ छॾे ॾींदा तूं फर्ज़ छॾींदे त पोइ मस्जिदूं वीरान थी वेंदियूं अलाह खे सजदो केरु कंदो तो ते मयार आहे। हाणे पहिरीं आख़िरी ग़लती अथई वरी ॿीहर कॾहिं अहिड़ी ग़लती न कजां ॿीहर कॾहिं सुन्नत सुन्नत तोखे सफ़र हुजे आदर हुजे सुन्नत तोखे पढ़णी आहे। मुंहिंजा अदा असां पाण पंहिंजे गिरेबान में झांकियूं ज़मीर खे मलामत कयूं असां खां केॾियूं नमाज़ूं निकिरियो थियूं वञनि कॾहिं सोचो कोन्हे त उहे क़ज़ा बि करणियूं आहिनि क़ज़ा त ठहियो पर इहो सोचूं त अॻिते भला जेके निकिरी वयूं अलाह करीम को महिरबानी करे त क़ज़ा कयूं छो त फर्ज़ न पढ़णियूं आहिनि पर अॻिते भला जेका ज़िंदगी का गारंटी कान्हे का साल 2 साल 6 महीना 5 महीना सामान 100 बरस का तलकी ख़बर नहीं भला अॻिते जेका ज़िंदगी आहे उहा त नमाज़ पढ़ूं पर असांखे वसवसा अजीब नमाज़ वञी मुला पढ़नि असांजो नमाज़ में छा नमाज़ पढ़नि यार हेॾी ज़िंदगी बिना नमाज़ जे गुज़री वई आहे हाणे वरी नमाज़ छाजी पढ़ां नमाज़ जे लाइ टाइम ई कोन थो मिले उमा दादा जे ईअं अथई त पोइ मुस्तफ़ा जो राज पोइ कोन मिलंदई पोइ ईअं हथ हणंदे मुंहिंजन कुसूरन जे करे मुंहिंजन कुसूरन जे करे पाण सां मूं पाण कई पाण सां मूं पाण कई न त पल न थींदा हा परे मोहब्बा मूंखां रुसी मुंहिंजन कुसूरन जे करे हाय हिन फिक्रात में झूरे फुराकन झूर क्यों मुहकमू मिस्कीन जो फरियाद ना मंजूर क्यों किया कया काडे वना असली न सोदारो डरे मोहब्बा मुखां रुसी मुंहिंजन कुसूरन जे करे सॾु कया सदका भरे सोनल त सर चई नथो रोई पर चायास थो तॾहिं बि पर चई नथो सिर बि ॾिया सभु कुझु बि ॾिया घर घाटे वज़ में भरे मोहब्बा मूंखां रुसी मुंहिंजन कुसूरन जे करे यार पर तो यान सा कहिड़ी तरह तस्दीक थे मुंहिंजे ग़लतनि जे मथां चन वक़्त लालण लीक ॾे पोइ चवां
खासी मोजन कुसूरन जे करे कुर्बदारन जे कने पोतो हुंदुई सदको न को नेठनी दई पान दे हाजी गुलाम नबी नरो हू सखी हर शख्स जी हू सखी हर शख्स जी उन खां सवा कीअं थी सरे मोहब्बा मुखारसी मौजन कुसूरन जे करे पाण सां मूं पाण कई न त पल न थींदा वापरे हफ्ते हफ्ते में खुदा दिल पर तो आने ख्वाब में हफ्ते हफ्ते में खुदा दिल पर थुआने ख्वाब में अना डिठे महबूब के अना डिठे महबूब के वर्तुन सुनाने ख्वाब में हफ्ते हफ्ते में खुदा दिल पर तो आने ख्वाब में रसूलुल्लाह जी जिंदगी तव्हां जे लाइ बहितरीन नमूनो आहे पंहिंजे पाण खे व्याज खां बचायो पंहिंजे पाण खे कूड़ खां बचायो पंहिंजे पाण खे गिला खां बचायो पंहिंजे पाण खे चुगलखोरीअ खां बचायो अब ॿाहिरि जेकॾहिं विढ़ियल हुजनि त कोशिश करे उन्हनि जो पाण में सुलह करायो उन्हनि जो ठाह करायो इहे शर अंगेज़ी ऐं झेड़ा झगड़ा इहे पखेड़नि इहो रसूलुल्लाह जो तरीक़ो कोन्हे मदीने पाक में महबूब आया त 200 सालनि जी जंग लॻी पई हुई ॿिनि कबीलनि जे दरमियान महबूब आयो हबीब उन्हनि ॿिन्ही कबीलनि खे खीर खंड करे छॾियो हबीब उन्हनि ॿिन्ही खे ठाहे छॾियो उहे पंहिंजा पाण में मिटी माइटी वारा रिश्तेदार थी विया हिक ॿिए जा नंग हिक ॿिए खे ॾेई हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा उहे ग़ुलाम बणिजी विया हा मुंहिंजा आदा असां ई तव्हांजे लाइ गार गंद या फज़ूल जेको आहे सो फेसबुक वग़ैरह यूट्यूब वग़ैरह इस्तेमाल करणु इहो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो तरीक़ो न आहे इएं कोन्हे त कंहिंखे टोक कजे हा यार तूं त मस्जिद जो कख आहीं तूं नमाज़ पढ़ मां पियो ॾिसंदुसि इहो महबूब जो तरीक़ो न आहे इहो काफ़रनि जो तरीक़ो आहे इहो दीन जे दुश्मननि जो तरीक़ो आहे तूं जेतिरा भेरा अल्लाह जो शुक्र अदा करी ओतिरा भेरा घटि आहे जो अल्लाह जी ज़ात बाबरकात तोखे मुस्तफ़ा जो ग़ुलाम बनायो आहे हबीब त हबीब आहे पर असांखे हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी तालीम बि इहा आहे रोज़े धणी जी तालीम इहा न आहे त असां बेदीन थियूं रोज़े धणी जी तालीम इहा कान्हे त असां मस्जिद खां परे थियूं रोज़े धणी जी तालीम इहा कान्हे त असां दीनदारनि खां परे थियूं हज़रत रोज़े धणी पाण आलिम हुयो मदरसे जो पढ़ियल ख़ुताबी हुयो मदरसे में पाण पढ़ियो संदसि भाइर पढ़िया संदी औलाद खे हज़रत रोज़े धणी पाण पढ़ाईंदा हा मलफूदा शरीफ में आए उन्हनि जो सबक उन्हनि जो दर्स टाइम मुक़र्रर हो उहे पीसी रोज़े धणी वटि ईंदा हा पीसी तजर वारा हुजनि या ॿिया औलाद हुजे पीसी वटि ईंदा हा पीसी बाक़ाइदे सबक दर सबक उन्हनि खे पढ़ाए उन्हनि खे आलिम बनायो हो हज़रत रोज़े धणी फरमायो त 5 वक़्त नमाज़ 2 टाइम ज़िक्र जी पाबंदी कयो क़ब्र हशर जो ज़ामिन मां मोहम्मद राशिद वेठो आहियां अल्लाह सी जल्ल शानो तमा के सलामत रखे फकीर महबूब अली डॉक्टर मौला भाई साईं हाफिज मंठार या जिन गामे दरामे सुखने कदमे तावन करे ई मिलाद शरीफ जी महफिल सजाई अल्लाह सी उन्हनि जो सजान कबूल फरमाए तव्हां ओरे परे खां तव्हां आया आहियो वेझे खां परे खां अल्लाह सी तव्हां जो अचण कबूल फरमाए फकीरनि जो ख़र्च कबूल फरमाए सदाएं दुरूदों की आती रहेंगी जिन्हें सुन के दिल शाद होता रहेगा खुदा अहले सुन्नत को आबाद रखे मोहम्मद का मीलाद होता रहेगा हमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह
व आखिरु दावाया अल्हम्दुलिल्लाह। सलाम थींदो दुआ थींदी